अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। फ्रेंड्स, महाराज किचन में जैसा तव्हांजे लाइ खणी आया आहियूं भुॻल कीमे जी रेसिपी। ही रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पैन में असां तेल विझूं था 2 टेबल स्पून। कटियल बसर आहे, हिकु अदद वॾी साइज़ जो बसर खणी कटे छॾियो आहे। बसर विझण खां पोइ विझूं था वॾे गोश्त जो कीमो 1/2 किलो। कुटियल अदरक आहे 1 टेबल स्पून। थूम जो पेस्ट आहे 2 टेबल स्पून। जीरो विझूं था 1 टेबल स्पून। लूण विझंदासीं 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। हैड विझूं था 1/2 टीस्पून। कारनि मिर्चनि जो पाउडर विझंदासीं 1 टीस्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 10 खां 15 मिनट जे लाइ हल्की बाहि ते कीमे खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढक ॾेई करे तक़रीबन 10 खां 15 मिनट जे लाइ कीमे खे हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं विझूं था कटियल टमाटा। 3 खां 4 अदद विचोली साइज़ जा टमाटा खणी कटे छॾिया आहिनि। टमाटा विझी हाणे विझूं था ऑरिगेनो 1 टीस्पून। उन खां पोइ विझूं था कटियल सावा मिर्च 3 खां 4 अदद। ऐं हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 मिनट जे लाइ विचोली बाहि ते कीमे खे पचायो आहे। ऐं हाणे टमाटा नरम थी चुका आहिनि। टमाटनि खे चङी तरह सां मैश कयूं था ऐं मिक्स कयूं था ऐं मिक्स करे तक़रीबन 8 खां 10 मिनट जे लाइ तेज़ बाहि ते कीमे खे भुञूं था। जी फ्रेंड्स, असां 8 खां 10 मिनट जे लाइ तेज़ बाहि ते कीमे खे भुॻो आहे। ऐं हाणे असां विझूं था कटियल साओ शिमला मिर्च 1/2 ऐं कटियल ॻाढ़ो शिमला मिर्च 1/2। शिमला मिर्च विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हाणे मज़ीद 5 खां 6 मिनट जे लाइ हल्की बाहि ते कीमे खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां हल्की बाहि ते कीमे खे 5 खां 6 मिनट जे लाइ वधीक पचायो आहे। ऐं हाणे असांजो मज़ेदार भुॻल कीमो सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।